रियासती भट्ट सां ॻोठ जलबानी में गुज़िरियल ॾींहुं सोट वकील हथा यूनिवर्सिटी जो प्रोफेसर सोट अली मुर्तज़ा जे क़त्ल वारे मामले जो केस दाख़िल रियासती थाणे ते केस दाख़िल कयो वियो। क़त्ल जो केस मक़तूल जे वालिद डॉक्टर नूर मोहम्मद जलबानी जे फ़रियाद ते दाख़िल कयो वियो। केस नंबर 243/2024 कलम 302 PCC तहत दाख़िल कयो वियो। केस में फ़रियादी ॼाणायो त जवाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा जलबानी जेको भाइटियो आहे मिल्क जे मामले तां ओताक ते वेठल 39 साला पुट प्रोफेसर अली मुर्तज़ा के पिस्टल जा फायर करे क़त्ल करण बाद कार में सवार थी आसानी सां फ़रार थी वियो आहे। पुलिस पारां जवाबदार गिरफ़्तार न थी सघियो आहे। क़त्ल थी वियल प्रोफेसर जे ॻोठ या आसपास में सोग छायल। राब्ते ते रियासती पुलिस ॿुधायो त वाटसन जे अचण ते क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। जल्द हिकु मते अमली जोड़ करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।